सिंध टीवी न्यूज़ जे प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अव्हां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अव्हां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, हमेशह हर हंधि हर मुल्क में जेको बल्दियाती निज़ाम हूंदो आहे, बल्दियाती इदारा हूंदा आहिनि, उहो उन्हनि जो बुनियादी कम बि हिकिड़ो स्ट्रक्चर ॿधणु हूंदो आहे माशरे जो, ऐं उन में माहौलियात जो, उन में माण्हुनि खे बुनियादी सहूलियतुनि ॾियण जो। उन खां पोइ बाक़ी जेके सूबाई असेंबली जा, क़ौमी असेंबली जा जेके मेंबर थियनि था, उन्हनि जा फ़र्ज़ वरी उन खां पोइ था शुरू थियनि। सभ खां पहिरियां उहो बुनियादी तौर ते बल्दियाती इदारनि वारो सिस्टम जेको आहे उहो डिलीवर कंदो आहे, जंहिंसां हिकिड़ो स्ट्रक्चर क़ाइमु थींदो आहे ऐं हिकिड़ो माण्हू नज़र ईंदो आहे ऐं माण्हुनि जी जियापे जो हिकिड़ो तरीक़ेकार नज़र ईंदो आहे ऐं माण्हुनि खे सहूलियतुनि ॾियण जो हिकिड़ो तरीक़ेकार नज़र ईंदो आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त सियासत बक़ौल नेहरू जे त सियासत मूं सिखी बल्दियाती सिस्टम मां, ऐं बल्दियाती सिस्टम मां सियासत जेको सिखी वेंदो आहे उहो मथे स्टेज ते किथे बि उनजो फेल्यूर नाहे थींदो, छो जो उनखे ख़बर हूंदी आहे पब्लिक सां ग्रास रूट लेवल ताणी पब्लिक सां राब्तो वास्तो हूंदो आहे ऐं उहे माण्हू मथे हली तमामु काराइता साबित थींदा आहिनि। हिन वक़्तु सॼे मुल्क जीअं असांजे सिंध अंदरि जेकबाबाद ज़िले अंदरि बि हिकिड़ो बल्दियाती सेटअप क़ाइमु आहे ऐं उन जा पंहिंजो ज़िले चेयरमैन खां पोइ म्यूनिसिपल कमिटीज़ जा चेयरमैन, टाउन चेयरमैन ऐं यूनियन काउंसिल जा चेयरमैन, इन हद ताणी जेको स्ट्रक्चर आहे उहो क़ाइमु आहे। उहो पब्लिक खे केतिरो डिलीवर करे थो, उन मां आम माण्हू केतिरो मुस्तफ़ीद आहे, उनखे उहो जेको सिस्टम आहे बल्दियाती केतिरो उनखे सांझ पहुचाए थो, उन ते ॻाल्हि ॿोल करण जे लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिनी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वाॻियल MPA डॉक्टर सोराब ख़ान सरकी साहिब जन खे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी सां ई वाबस्ता पुराणो जियालो आहे, पुराणो पीपल्स पार्टी जो वर्कर आहे, ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जे पछाड़ के ॾियारनि खां वठी बीबी शहीद जो सॼो दौरु ऐं मौजूदा जेको सेटअप आहे पीपल्स पार्टी जी जेका पार्टी आहे, जेका क़यादत आहे बिलावल साहिब ताईं, उन जी वाबस्तगी रही आहे ऐं हाणे बि आहे। सो पार्टी में उहो रंजर सां हे हो इहो हिकिड़ो जमहूरियत जो हुस्न आहे, थींदो आहे इख़्तिलाफ़ राय रखणु, बाक़ी पार्टी जे हू मुखालिफ़ न रहिया, कॾहिं बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हू मुखालिफ़ न रहिया। पुराणा सियासी वर्कर उनखे चई सघिजे थो। अब्दुल सत्तार बिरोही साहिब असां सां गॾु आहिनि। अञा वधीक मां थोरो इंट्रो में तव्हां वधाए छॾियो, ॿई असां माना उहिदनि ते बि रहिया आहियूं, मां प्रेसिडेंट रहियो आहियां, हाजी साहिब जनरल सेक्रेटरी बि रहिया आहियां, इहा बि मुंहिंजे लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। पर तव्हां वार कारा तार कोन हुनजा छा आहिनि, हुनजे करे मूं चयो उमिरि वॾी आहे। सो इहे सीनियर माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां वास्तो रखंदड़ असां सां गॾु आहिनि। खाउन संदन अॼु हुकूमत बि आहे, बल्दियाती सेटअप बि तक़रीबन ज़िले में समूरे जो समूरो 100% पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, ऐं खाउन इहो मालूम कंदासीं त मौजूदा सेटअप हिते जेकबाबाद ज़िले अंदरि केतिरो सर्व करे रहियो आहे, केतिरो पब्लिक खे सांझ पहुचाए रहियो आहे, उनजो डिलीवरेंस केतिरा % आहे। साईं तव्हांखे प्रोग्राम में भली कर। डॉक्टर साहिबु, तव्हां असेंबली जा मेंबर आहियो ऐं हेठी सतह ते माण्हुनि सां तव्हांजो सदाईं राब्तो रहियो आहे, वास्तो रहियो आहे। तव्हां जॾहिं पीपल्स पार्टीअ खां आजो रही सीट विन कई ऐं विन करे पीपल्स पार्टी में तव्हां जेको आहे त शमूलियत कई, पीपल्स पार्टी में तव्हां अॻ में हुयो, जीअं चवणी हूंदी आहे त हुया अॻे ई हिकु, ॿुधण में बथिया हुयो, त तव्हां ई पीपल्स पार्टी में अॻ में बि, सो वरी सीट खटे ॿीहर हिकिड़ो शमूलियत वारो ऐं साॻे ई झंडे जे हेठि इलेक्शन विढ़ी। तव्हांजे घर जे दर ते बि पीपल्स पार्टी जो झंडो लॻल हो ऐं तव्हांजे मुखालिफ़ जे कैंप ते बि साॻियो ई झंडो लॻल हो। तव्हां पब्लिक हिन वक़्तु जेको बल्दियाती सेटअप हले पियो यूनियन काउंसिल खां वठी ज़िले काउंसिल ताईं, उन जी डिलीवरेंस खे कीअं था ॾिसो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां तमामु सीनियर जर्नलिस्ट आहियो ज़िले जे काबाद जा, ऐं हमेशह रही ख़िदमत मौक़ो ॾींदा आहियो, अची करे तव्हां वटि हाज़िर थींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी पहिरियों त शुक्रिया अदा कयां थो। इन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां ज़बरदस्त हिकिड़ी जेकी आहे नॉलेज वारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त बेसिक जेके आहे जमहूरी जेके स्टार्ट जेको आहे सियासत जो हितां ई थींदो आहे, काउंसलर आहे,
मां तव्हांखे वॾा वॾा मिसाल ॿुधायां, गुलाम मुस्तफ़ा जतोई हुजे, बोस बशखान मार हुजे, अब्दुल्ला शाह हुजे, खोड़ वॾा वॾा माण्हू जेके माना वॾनि वॾनि उहिदनि ते पहुता, उहे बि उन्हनि स्टाफ जेको आहे हितां ई काउंसलर खां वरितो पोइ आख़िर वञी के स्पीकर थिया, के चीफ मिनिस्टर, फरियाल ज़बाग, आदि फरियाल टालपुर साहिब, नफ़ीसा शाह, नफ़ीसा शाह साहिबा। त बेसिकली अञा तव्हांजो जेको इंट्रो नोन में इज़ाफ़ो इहो कयां त हे आहे बेसिक डेमोक्रेसी, माना असुलु जेको बेसिक डेमोक्रेसी जेकी आहे पोइ अॻे उन खे स्टार्ट वठी करे मथे पोइ माना वञे थी, माना बेसिक खां पोइ वरी जेको आहे ॿियो टीयर जेको आहे सिंध प्राइमरी सेकेंडरी वञी त हिकु त बेसिक डेमोक्रेसी आहे, ॿियो वरी अञा हिन जी वधीक इफ़ादियत इहा आहे त हिकु त सिंध गवर्नमेंट आहे, हिकु फेडरल गवर्नमेंट आहे, हे वरी लोकल गवर्नमेंट असली आहे, माना हे अञा टे स्टेज हिननि जी जेकी जीअं तव्हां हिन सेंसिटिविटी खे सम्झो था, तव्हां इहा जेकी ॻाल्हि कयो था तमामु अहम आहे। हाणे डिलीवरेंस ते जेकी सूरत हाल आहे त बिल्कुलु तव्हां काउंसलर खां वठी करे यूनियन काउंसिल जा चेयरमैन, उन खां पोइ असांजा टाउन जा, म्यूनिसिपल जा, डिस्ट्रिक्ट काउंसिल लेवल ताईं माना हिकिड़ो बेसिक हिते आहे ऐं सभिनी ॾे बाक़ाइदे उन ॾे फंड्स बि वञनि था। ऐं असां ॾिसूं था त काफ़ी जायुनि ते जेको आहे खुड़नि जायुनि ते कुझु कमकार बि थियनि था, उहे चाहे नंढा नंढा कम, पुल हुजे, सोलर लाइट हुजे, या ॿियो को कचो या टफ टाइल बि थियनि था, जी जी बिल्कुलु थियनि था, बि थियनि था। ॾिसो हाणे हिकिड़ो तव्हांजो पंहिंजो सुवालु आहे, मौक़िफ़ आहे जेको मां ॾिसां थो। हाणे ईअं त मां ईअं नथो चाहियां त जेको त माना हर शइ एक्यूरेट आहे, 100% थिए थो, बिल्कुलु जिथे जेकॾहिं को ग़लति कमु आहे असां हमेशह उनखे चयो आहे त बाबा हुते ग़लति कमु थिए थो, जिथे थिए थो असां ओपन फोरम ते इहा बि ॻाल्हि कई आहे। भला ग़लति बि थियनि था, ॾिसो ग़लति कमु मूंखे जेको आहे त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो निज़ाम आहे, उन निज़ाम तहत जेको आहे इहो निज़ाम हले थो, आइन आहे, कानून आहे, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं को ग़लति कमु करे थो त उहो ईअं सम्झे त उहो कानून जी कंहिं वक़्तु बि गिरफ़्त में अची सघे थो, चाहे केरु बि हुजे। हल भला सवलो करे ॻाल्हि कयूं त घणा % बल्दियाती निज़ाम पब्लिक खे डिलीवर करे पियो? ॾिसो मां इन तव्हांखे ॿुधायां त इहा ॻाल्हि जेका तव्हां कयो था, इहा असां मथे फोरम्स ते बि इहा ॻाल्हि कई आहे, ऐं जॾहिं असां वरी मुख़्तलिफ़ पंहिंजा जेके असांजा नुमाइंदा आहिनि बल्दियात जा, उन्हनि सां वेहूं था, उन्हनि सां ॻाल्हि कयूं था, त उहे मिसाल जेको आहे तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं का यूनियन काउंसिल आहे, उहो चए थो साईं मूंखे 10 लख रुपया अचनि था, त मूंखे 6-7 लख रुपया त मूंखे सैलरीज़ मिलिया था वञनि। अहिड़ी तरह टाउन वारनि सां ॻाल्हायूं था त उहे बि अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो जवाबु पेश करनि था, म्यूनिसिपल वारा बि अहिड़े क़िस्म जो जवाबु पेश करनि था। ऐं पूरी दुनिया जे अंदरि हक़ीक़त इहा आहे त जेको निज़ाम बहितरु थींदो, जेकॾहिं शहर बहितरु थींदो, ॻोठ बहितरु थींदा, उन जो तरीक़ेकार मां अॻे ई तव्हांजे प्रोग्राम में इहा ई ॻाल्हि करे वियो, हाणे बि मां इहा ॻाल्हि कयां थो, उहा बेसिक डेमोक्रेसी, लोकल गवर्नमेंट पूरी दुनिया में जेके बि शहर आहिनि, चाहे वॾा या नंढा, उन्हनि खे डॉक्टर साहब मुंहिंजे ॻाल्हि करण जो मक़सदु हे आहे त तव्हां पंहिंजे ॻोठनि में वञो था, पंहिंजे इलाइक़नि में वञो था, पंहिंजे माण्हुनि वटि वञो था, ज़ाहिर आहे तव्हांजो 90% जेके माण्हू वोटर आहिनि उहे ॻोठाणे इलाइक़नि सां वास्तो रखनि था, उते तव्हां छा था ॾिसो? बल्दियाती नज़र अचे थो कुझु? असां ते तव्हां ॾिसो था केॾी ख़तरनाक क़िस्म जी क्रिटिसिज़म थिए थी न, MP जे मन ते थिए थी, नथी थिए त हाई स्कीम आई, हीअं आहे, हूअं आहे, हिन में आहे, ग़लति आहे, जिथे माना उहा ग़लति थिए थी न, माना जेके किथे क्रिटिसिज़म कीअं ग़लति थिए थी? ॾिसो किथे सही थिए थी, किथे ग़लति बि थिए थी। सभु 100% त न आहे त जेके सभु जेको बि को ॻाल्हि करे थो उहा 100% सही हुजे, किथे ग़लति बि थिए थी, जेकॾहिं सही कमु बि आहे उहो बि ज़द में अचे थो, ऐं एॾी किथे एॾी जेकी आहे एॾी ग़लति क़िस्म जी थिए थी त जेके वाक़ई ग़लति कमु करनि था, वरी ॿिया जेके ॾिसनि था त वाह हे त कमु सही थिए थो, हे जेकी ॻाल्हि करे थो, जेके ग़लति करनि था त उन खे बि माण्हू जेको आहे ग़लति नथो सम्झे, जेको इहो वॾो अलमियो आहे, हक़ीक़त इहा आहे असांखे। मथां जेके इशूज़ टू इशूज़ जेके ॻाल्हियूं आहिनि उहे केरु बि हुजे। डॉक्टर साहब तव्हां हिकु दफ़ो पाण ई 2010 खां वठी हिन महिल ताणी 15 सालनि जो ई लेखो चुको कढी वठो, उन में जेकॾहिं 10 सालनि जो ई लेखो चुको कढी वठो त पैसा घणा ज़िले ते ख़र्च थिया आहिनि ऐं उते बहितरी घणा % आई आहे, उन्हनि खे चेक करे वठो न, कागज़नि ॿियनि माण्हुनि जी तनक़ीद खे छॾियो, तव्हां पाण ई करे वठो, पंहिंजो हिसाब पाण ई कयो। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां न, ॻाल्हि इहा त जीअं तव्हां इहा ॻाल्हि कयो था
त जीअं माना डेमोक्रेसी में हिकिड़ी यूनियन काउंसिल आहे न, यूनियन काउंसिल में उहो जेको यूनियन काउंसिल जो इलेक्टेड जेको चेयरमैन आहे या काउंसलर आहे, उहो पाण डायरेक्ट इलेक्टेड आहे, उहो इंडिपेंडेंट आहे। उन में मां कंहिं ऑफिस रखे त वञी करे मां उन खां पुछा गाछा करे सघां थो। उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी इंडिपेंडेंट पोजीशन आहे, इंडिपेंडेंट पोजीशन आहे, पर बल्दियात जो सेक्रेटरी वेठो आहे, वज़ीर वेठो आहे, उन सां तव्हां ॻाल्हाए सघो था न, उन्हनि सां ॻाल्हाए सघूं था। ऐं डायरेक्ट जेको उन्हनि सां असां जीअं तव्हां चओ था त बाबा उन खां पुछाणो जेको आहे उहो हाणे एज़ अ पार्टी में त करे सघूं था हाजी साहब। पार्टी पॉलिसी जीअं मतिलबु उन में जेको फॉलो कंदो असांजो जेको आहे को या असांजो डिस्ट्रिक्ट जो प्रेसिडेंट आहे या ॿियो आहे एज़ अ MP असां उन्हनि खां मां नथो सम्झां त असां जेको उन खां पुछाणो करे सघूं था। पर ॻाल्हि इहा आहे त जीअं तव्हांजो हिकिड़ो राइट आहे, मुंहिंजो बि एज़ अ MP फंडामेंटल राइट आहे त जिथे कमु ग़लति थिए त मां उनजी निशानदेही ज़रूरु कयां। असां जेको उन्हनि खे जिथे काफ़ी आहिनि यूनियन काउंसिल जेके, उते मां ॾिसां थो त कुझु कमकार थियनि बि था, सोशल मीडिया ते बि तव्हां ॾिसो था। ऐं बाक़ी लेट्स डिसाइड टू पीपल, हाणे कोई परे न आहे, मां सम्झां थो साल खां बि घटि या साल खां कुझु हेठि मथे हूंदो। मां इहो जेके बल्दियात वारा जेके कमु नथा करनि, तव्हां चओ था कंहिं बि वजूहात जी बिना ते, त हाणे माण्हू जेके न, हाणे जेको बि थियो कमु न करण जी बि का वजह हूंदी आहे छा? कमु करण जी वजह इहा आहे त वसीला मिलनि, सहूलियतूं मिलनि, पावर मिलनि ऐं पैसा बि मिलनि, त पोइ कमु न करण जी अञा बि का वजह हूंदी आहे छा? पोइ त कोई वजह न आहे, बिल्कुलु मां तव्हां सां एग्री कयां थो, पोइ त कोई वजह न आहे। ऐं उहे त वरी जेके उतां जा जेके वोटर आहिनि, माण्हू उन शइ खे ॾिसनि, ऐं उहे वरी जॾहिं हाणे इलेक्शन ईंदी त पोइ उनखे ख़बर पइजी वेंदी। पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था। हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में ॿीहर भलीकार। हाजी अब्दुल सत्तार, तव्हां मौजूदा सेटअप जो जेको हिन टेन्योर हले पियो बल्दियाती इदारनि जो, उन में ज़िले काउंसिल खां वठी यूनियन काउंसिल ताणी इंक्लूड म्यूनसिपल कमिटीज़, टाउन कमिटीज़, इन सभिनि समेत जहिड़ी तरह सां ख़ासि तौर ते मां सदाईं इन ॻाल्हि खे पिन पॉइंट कंदो आहियां त जैकबाबाद ज़िले जी हिकिड़ी अहिड़ी टाउन कमेटी बि आहे जंहिंजी आबादी 5000 बि पूरी न आहे, उते 1.25 करोड़ रुपयो माहाना फंड बि ॾिनो वेंदो आहे। हिते सम्झो, तव्हांखे उन बल्दियाती ख़ासि तौर ते जेके ॻोठाणे इलाइक़नि जा बल्दियाती इदारा आहिनि, UC ऐं टाउन कमेटीज़, उते डिलीवरेंस कीअं थी नज़र अचे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी साईं। हक़ीक़त में डॉक्टर साहब हिकु ॻाल्हि जेकी कई त पाकिस्तान जे आइन मुताबिक़ हिते जेको हुकूमत जो सिरिश्तो आहे उहो 3 निज़ामनि ते हले थो, फीडरल निज़ाम, ब्रांचनल निज़ाम ऐं लोकल बॉडी जो सिस्टम। हक़ीक़त लोकल बॉडी जो जेको निज़ाम आहे उनखे जेके उन जी पूरी कुवत सां हे इन में कोई लिक जी ॻाल्हि न आहे, उनखे पूरी कुवत सां ऐं पूरी आइनी जेके उनखे हक़ूक़ हासिलु आहिनि उन मुताबिक़ जेकॾहिं उनखे हलायो वञे त बिल्कुलु डिलीवर करे आहे, बिल्कुलु उनजो फ़ाइदो थिए आहे। तव्हांखे यादि हूंदो जेको डेवलप्शन प्लान हुयो उहो जेकॾहिं हुयो ज़िले गवर्नमेंट जेको थींदो त उनजो नतीजो इहो त माण्हू MLA जी सीट तो रिज़ाइन करे चेयरमैन थींदा। जहिड़ी तरह सां जैकबाबाद जे पुराणे ज़िले जो पंहिंजो मज़ारी साहिबु सलीमदान मज़ारी साहिबु मिसाल ॾियां थो, हे पावर जी ॻाल्हि आहे जेकी शइ साईं डॉक्टर साहिब खे तव्हां जेके उन में वठी कयो गवर्नमेंट जो माण्हू ऐं गवर्नमेंट जो अची तव्हां उनखे जेको कयो। पर मां हिकिड़ी हक़ीक़तनि ॻाल्हि कंदो, असां इन जा सभु ॾोहारी आहियूं, कोई शक नथो करे। जेकॾहिं असां उन शइ खे कयूं आहे ऐं उनजो नतीजो ॾिसो साईं, तव्हां उन महिल ॾिसो 12 महकमा हूंदा उन्हनि लोकल गवर्नमेंट जे, उन टाइम खे छॾियो, ॻाल्हि हाणे हाणे अचां थो इन ते अचां थो। बुनियादी ग़लति थी वञे, हाणे तव्हां चओ था त साईं हिकिड़ा 10 लख रुपया या 5 लख रुपया यूनियन काउंसिल जे हिकिड़े चेयरमैन खे मिलनि था, उनजे मथां किथे 10 माण्हू ड्यूटी ते, किथे 12 माण्हू, किथे 7 माण्हू, उहे सैलरी में वञनि था, उनखे बचे छा थो? पोइ हिते बचे छा थो? कुझु बि नथो बचे। अच्छा, उनखां पोइ वरी ॿियो जेको आहे इन में कोई शक न आहे, असां वटि जेको करप्शन जो सिस्टम आहे इनखां इनकार नथो करे सघिजे। किथे किथे जीअं तव्हां पाण हिकिड़ी जेकी टाउन कमेटी आहे उनखे 1.5 करोड़ मिले थो, 1.25 करोड़ मिले थो, ऐं उनजी आदमशुमारी 5000 माण्हुनि ते हिकिड़ी उहा टाउन कमेटी आहे जंहिंखे 2 करोड़ रुपया मिले थो, उनजी आदमशुमारी आहे 1.25 लख माण्हुनि जी,
त ज़ाहिरात उन जी। अच्छा ॿियो वरी असां वटि जेको सिस्टम आहे रोड रस्ता उहे सभु वरी जॻह ते म्युनिसिपालिटी वारा ठाराइनि, सफ़ाई बि उहो करे, सही वाटर सप्लाई बि उहो पेश करे ॾिए, त वरी जेकॾहिं बिजली न आहे त वरी जनरेटर हलाए, वरी जनरेटर ते बिजली में सभु पैसा चट। इहे सभु शयूं पंचायत आहिनि, थी नथो सघे सर। असां वटि जेकॾहिं जेके बि दुनिया जूं क़ौमूं आहिनि उहे तरक़ी करनि थियूं, शहर जेकॾहिं ॾिठा वञनि था त साफ़ु सुथरा शहर आहिनि, इन करे आहिनि त उते जेको बल्दियाती निज़ाम आहे उहो पंहिंजे उन कुवत मुताबिक़ करे थो जेके उनजा हक़ूक़ आहिनि। अचो हाणे हिते इहा शइ हिकिड़ी जाइ असांखे सोचणो पवंदो, असांखे जेसि ताईं उन ग्रास रूट ताईं माण्हुनि खे पावर न ॾियणो पवंदो तेसि ताईं असां न थी सघंदो। हाणे हितो मोकिलियो वञे थो त बाबा उनखे तव्हां पावर ॾियो, उनजो जेको आहे क्लियर कट आहे त 33% जेकी बजट आहे, ॿुधो वञे त आइन मुताबिक़ तव्हांजे आइन में लिखियल 33% तव्हां लोकल गवर्नमेंट खे ॾियो बजट साईं। 600 अलाए 700 डेवलपमेंट अरब रुपए जी डेवलपमेंट आहे पाक सिंध जी, थी सघे जो मथे बि डॉक्टर साहिब उनखे करे थो। हाणे तव्हां मुंहिंजो 600 अरब रुपया या 800 उनजा 33% लिखते ते त केतिरा पैसा थियनि था। पोइ उनखां जवाब बि वठो त बाबा हाणे हे थी ॾे जवाबु, चेक बैलेंस हुजणु घुरिजे। असुल चकर इहो ई थिए थो, पोइ जेको अचे थो जेको मूंखे मिलियो उन में वञी किथे कमु थिए थो नथो थिए। के जाथे जिन खे जा सियासी मक़सद बि हूंदा आहिनि, ज़ाहिर आहे हुनजो को MNA हूंदो आहे, अॻिते MPA या को सुठो को मुंहिंजे ॻाल्हि करण जो मक़सदु हे आहे त हिकिड़ो यूनियन काउंसिल आहे, उन में 10 लख जी हिकिड़ी बजट तव्हां ॾियो था, ठीकु आहे, ऐं उहा तव्हां चओ था त साईं उहा पघारनि में जेका आहे त 90% ख़तमु थी वञे, हुनजे करे कोई कमु नथो करे सघिजे। पोइ इहो त तव्हांजो सॼो फेल्यूअर आहे न, त तव्हां उन एतिरा माण्हू उते रखी 5 माण्हू 8 माण्हू 10 माण्हू 15 माण्हू रखी सिर्फ़ु पोइ त तव्हां उन्हनि खे फैसिलिटेट कयो। बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सां मां मुतफ़िक़ आहियां। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त हिकु त उनजी जेकी कानूनी उनजी बजट आहे उनखे नथी मिली वञे, नंबर ॿी ॻाल्हि आहे त हिते बिल्कुलु अकरबरती थिए थी। हिकिड़े यूनियन काउंसिल में ॿुधायमि त 7 माण्हू आहिनि, ॿी ॻोल्हे में 15 माण्हू आहिनि, ज़ाहिर आहे त उते कमु पूरो थी थो वञे। माना पसंदि जा माण्हू फैसिलिटेट करणा आहिनि, पब्लिक खे कोई साझ न आहे। हा, बल्दियाती निज़ाम जेको हिन वक़्तु हले ईअं थो न, ईअं थो त पंहिंजे माण्हुनि खे ख़ुशि करिणो आहे, रखणो आहे। हाणे मां भला तव्हां हिकिड़ी मूंखे महिरबानी करे ॻाल्हि ॿुधायो, तव्हांजे ज़िले काउंसिल जो काथे सॼे ज़िले अंदरि कमु नज़र आयो आहे? तव्हां साफ़ी आहियो न, साफ़ी जी नज़र जेकी आहे त हिकिड़ी जाथे काथे वेंदी आहे, मूंखे किथे नज़र न आहे, जाथे काथे वेंदी आहे, हिन में कोई शक जी ॻाल्हि न आहे। जॾहिं इजलास थिए थो त उन महिल ॿुधो था न उते मुलाज़िम वठी विहारे कोरम जा माण्हू पूरो कयो थो वञे, वरी मेंबर जेके चवनि था बाबा हक़ीक़त पसंदि दिलि सां कोई ॻाल्हि नथो करे सघे। मां आहियां चेयरमैन, मुंहिंजो जेकॾहिं वास्तेदार माण्हू आहे उहो, ऐं ॿियो जेको मां उनखे त ॿियो नंढे थो पर हक़ीक़त बयानु नथो करे सघे त असुल पोयों वेठड़ केरु आहे। माना पोयों उन्हनि जे वात में लफ़्ज़ विधा वञनि था त इहे ई डिलीवर कजो। कॾहिं डॉक्टर साहिब हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई, वरी सोशल मीडिया जो दौरु आहे, हाणे माण्हुनि में सुजाॻी अचे थी। हिन चयो त तव्हां ॾिसंदव जेकी ॿी इलेक्शन थींदी, जेकी थींदी साल सभा जे अंदरि, कमु न कंदो सर, ठीकु आहे हिन दफ़े थियो, उनखां पोइ बि थी वञे, थी सघे थो ईअं ई अची वञनि, पर अॻिते हली ॾुखियो थींदो। माण्हू जेको डिलीवर कंदो त उनखे माण्हू वोट ॾींदो, जेको डिलीवर न कंदो उनखे वोट न ॾींदो। मौजूदा ज़िले चेयरमैन साहब सॼे पंहिंजो टेन्यूर मुंहिंजे ख़्याल में त 60% पूरो करे वियो आहे, अञा बि शायदि प्लस हुजे, त उन सिर्फ़ु जेके हुते मुलाज़िमनि माण्हू ऐं अञा जेके ॿिया वधीक एडजस्ट कया विया आहिनि ग़लति तरीक़े सां, उहे ई चंद माण्हू 50 माण्हू आहे 60 माण्हू आहे, उहे ई फैसिलिटेटर जेके सैलरियूं वठनि था, पब्लिक जे लाइ ई ज़िले काउंसिल न आहे। मूंखे ॿुधा त इजलास घणा थिया आहिनि, तूं बि मूंखे सुवाल जो जवाबु ॾे, साफ़ ई आहे न। तूं मूंखे ॿुधाए त डिस्ट्रिक्ट काउंसिल जा घणा साल थिया आहिनि? 3 साल हलिया आहिनि। महीने जो इजलास पूरा न करिणो आहे, भले मुंहिंजो ॿुधाए 3 साल थी विया आहिनि, 3 साल में इजलास घणा थिया आहिनि? जेकॾहिं उन में लिखियलु आहे, उनजो जेको लॉ आहे, SLG जो लॉ आहे त घटि में घटि महीने में हिकिड़ो इजलास थिए, माना घटि में घटि हिकु खां वधीक करे सघजनि था। जे 3 साल 36 इजलास थिया हुजनि न, उहो ई तव्हांखे पुछां थो। हाणे इन जो जवाबु इहो ई थो, उन में हिकु त चेक न आहे, ॿियो इहो अहसासु नथो थिए त जंहिं सीट ते मां वेठो आहियां, ज़मीर जी ॻाल्हि आहे सर। मां हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, ज़मीर जी ॻाल्हि, तो में जेकॾहिं ज़मीर आहे त तूं सम्झे थो मां हिन सीट जे लाइक़ु न आहियां त न वेह, जेकॾहिं तो में ज़मीर आहे, सम्झे थो त मां हिते कमु करिणो आहे त मां वियां।
ऐं करणु घुरिजे। इन जो मतिलबु आहे त ज़िले कौंसिल जेकबाबाद पब्लिक जे लाइ न आहे। मां हिते वरी इहो हिकिड़ो पेसिफिक हिकिड़ो दोस्त चवंदो त न ज़िले कौंसिल हुजे या टाउन कमेटी हुजे या म्युनिसिपल कमेटी हुजे या यूनियन काउंसिल हुजे, जेको बि हुजे अलिफ बे ते केरु बि हुजे, उहो पंहिंजो गिरेबान में ॾिसे। मां पंहिंजे यानी कयल फ़र्ज़ सां इंसाफ़ नथो करे सघां त त पोइ इन जो मतिलबु आहे उनखे सिंध सरकार या हिकिड़ी ख़र्ची तौर पैसा ॾे न, हिकिड़ो सिधो सो इदारे जो नालो छो ठाहे छॾे थो सरकी बलदियाती सिस्टम। सरकी साहिब तॾहिं ॾिसां थो, तॾहिं मां चवां थो त असांजे यानी शहरनि जो असांजे ॻोठनि जो नमूनो तब्दील छो नथो थिए यार। जेकबाबाद जो मन शिकिल ॾींहों ॾींहुं अञा बदतर थिए मां उहो चवां थो तब्दील छो नथो थिए। हे दज़, हे मिटी, हे स्ट्रक्चर जेको थिए, रोड रस्ता नालियूं किथे बि डॉक्टर साहब तब्दील छो नथो थिए? साईं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदे आहे हाणे तव्हां डिस्कशन कयो था, हिकिड़ी तमामु सभु ज़ाहिर सभु आहे आपस में बि ॿुधी वेंदियूं आहिनि। जीअं हाजी साहिबु चयो बहितर इहो आहे त चलो जेके बि हाणे माण्हू आहिनि उन में लोकल गवर्नमेंट में उन्हनि खे पहिरीं ॻाल्हि इहा आहे त सभिनी खे पंहिंजे ट्रेज़री निज़ाम जे अंदरि जीअं ट्रेज़री में जीअं आहिनि उन्हनि जी सैलरी जेको आहे उहा सैलरी उन खे एक्सक्लूड करे थी सघे थो। ईअं न आहे त जेको आहे मां हाणे बि मां चवां थो त इहो थी सघे थो त इहो बहानो हुजे, मतिलबु ऑनलाइन पघारूं थियनि। हा बहानो हुजे त असां वटि जेके आहिनि इहे असां वटि एतिरा मुलाज़िम आहिनि, उन खां पोइ छा थिए उन्हनि जूं ऑनलाइन पघारूं करे उन्हनि पघारूं करे करे बि यूनियन काउंसिल में जेतिरा माण्हू आहिनि उहो सॼो थी सघे थो, को मसइलो कोन्हे। जॾहिं सेक्रेटरी रखी सघजनि था, एम्प्लॉइज़ खे तहफ़ुज़ मिले थो। साईं मां त उन में जेको आहे उहो सॼो करे ऐं उहा सैलरी जेकी आहे उहा जेकी आहे उन खां हिननि इन 10 लखनि खां कढी करे इहे तव्हां डेवलपमेंट जे लाइ ॾियो था न, उहे 10 लख रुपया पोइ तव्हां उन्हनि खे डायरेक्ट उन्हनि खे जेके टाउन म्युनिसिपल कमेटी या टाउन कमेटीज़ आहिनि या म्युनिसिपल कमेटीज़ आहिनि यूनियन काउंसिल आहिनि, तव्हां उन्हनि खे पैसा ॾियो, पोइ तव्हां उन्हनि जी ॻिची खां वठो, चओ भाई तव्हांखे डायरेक्ट एतिरा पैसा डेवलपमेंट जे लाइ ऐं तव्हां डेवलपमेंट छो नथा करायो। तव्हां जेको आहे न जेको बि मां ॾिसां थो त तव्हां असां इहो ॾिसूं था त हेतिरा पैसा वञनि था हिन टाउन कमेटी में या म्युनिसिपल कमेटी में, तव्हां खिलो था वञनि था, तव्हां इहो सम्झो था त भाई इहे पैसा जेके वञनि था शायदि जेको आहे पंहिंजो इहे पैसा इहे सभु जेके आहिनि इहे उहे जेके टाउन ईमानदार बि आहिनि, सभु एक्यूरेट न आहिनि, ग़लति माण्हू बि हूंदा त पोइ उहे पैसा सभु शायदि उहे खाई वञनि था या अहिड़ो निज़ाम आहे। असां जेको मां तव्हांखे पहिरियों 2 लफ़्ज़नि में ॿुधाए छॾियो त इहो सिर्फ़ु हिते न पर तव्हां उन जेको मुर्तज़ा वाहब जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस कंदो आहे, हाणे तव्हांखे मिसाल जेको आहे को पर्सनली या जेको आहे पंहिंजो ज़ाती तौर ते हिते कंहिंखे जेको आहे कंहिं ते माना ईअं को ॻाल्हाइणो आहे, जंहिं तव्हां असां ॿई सियासी माण्हू आहियूं, असां कतई तौर ते जेको आहे कोन ॻाल्हाईंदासीं कंहिं ते बि कुझु बि हुजे, त हाणे तव्हां साफ़ ई आहियो, तव्हांखे त हाणे हिकिड़ी आज़ादु आहियो, तव्हांजी पंहिंजो हिकिड़ो मौक़िफ़ आहे, तव्हां ज़ाहिर आहे मुंहिंजे ख़िलाफ़ बि ॻाल्हाए सघो था, 10 दफ़ा सरकी न असां इन जे करे खिलऊं था त सरकार चवे थी त ईअं करणु खपे, कंदो केरु? सरकार ई कंदी न, सरकार सरकार असेंबली में प्रोपोज़ल ॾींदा न, ॾियो न, ॾिनो आहे न इहो प्रोपोज़ल ॾिनो आहे, असां त इहो चयो आहे माना हुन ते कोई अमल नथो थिए न, हले थो इन ते पोइ अची इन जो टेन्योर पूरो थियण वारो कमु कॾहिं थींदो? टेन्योर पूरो थियण वारो आहे, खोड़ अहिड़ा मामला आहिनि जेके मां टेन्योर ॾिसो न हिन में लोकल गवर्नमेंट में मुशरफ अची करे हिकिड़ो निज़ाम जीअं साईं ॿुधायो तब्दील करे छॾियो, हाणे वरी जेको आहे पंहिंजो हिन में ॿी बि जेको आहे कंहिं वक़्तु थींदी वरी डिलिमिटेशन थींदियूं आहिनि, त हे हर निज़ाम जो हर माना हिन जो कानून में बहितरी आणे सघिजे थी, त उन में इहा हिकिड़ो प्रोपोज़ल आहे जेको मां तव्हांजे प्रोग्राम जे थ्रू जेको आहे मां मथे जेको आहे लोकल गवर्नमेंट जे मिनिस्टर खे बि इहा रिक्वेस्ट कई आहे, कम अज़ कम तव्हां जूं पघारां जुदा करे पोइ उन्हनि खे तव्हां आंसरेबल ठारायो त बाबा तव्हां डिस्ट्रिक्ट काउंसिल में तव्हां जेको आहे, पोइ त उन में को जवाब ई न हूंदो न, पोइ तव्हांजा मिसाल 10 लख रुपया आहिनि या जीअं तव्हां चओ था करोड़ आहे 1.5 करोड़ आहे या जेको आहे पंहिंजो 5 पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखूं था। हिते प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। हाई साहब मां साॻी ॻाल्हि खे जोड़ींदे मां हिकु दफ़ो तव्हां खां इहा ॻाल्हि ॿीहर पुछणु चाहींदुसि या उन ॻाल्हि खे कीअं चवंदा आहिनि त सेकंड कंदुसि त जेकबाबाद अंदरि
ज़िले कौंसल हुजे, टाउन कमेटी हुजे, म्यूनिसिपल कमेटी हुजे या यूनियन काउंसिल हुजे, माना टॉपर लेवल आहे ज़िले कौंसल जी, जंहिंखे माहाना 2 करोड़ प्लस माहाना उनजी बजट आहे। जेकॾहिं माहाना 2 करोड़ प्लस हिकिड़ी बजट उन इदारे ते ख़र्च थिए थी ऐं उन इदारे जी पब्लिक खे डिलीवरेंस मच्छरनि जो स्प्रे बि न हुजे, जेकॾहिं हुजे बि त उहो मख़सूस कनि इलाइक़नि में, कहिड़नि इलाइक़नि में को आरो प्लान ॾिनो ज़िले कौंसल? इन मूं ज़िले कौंसल सरदार मोहम्मद पनाह खान उडो साहब जॾहिं चेयरमैन हुया त उन करोड़े रुपया सेविंग ॾिनी। बिल्कुलु। जॾहिं हू पंहिंजो उन सीट तो राइट ऑफ करे विया त हुन करोड़े रुपए जी सेविंग ॾिनी न। भला साॻियो ज़िले कौंसल आहे न, उन ज़िले कौंसल में ॿीहर कॾहिं उन्हनि जी का अपॉइंटमेंट जी पंहिंजो जायूं ख़ाली आहिनि उनजे लाइ कोई इश्तार आया त अपॉइंटमेंट वधी वई ऐं बजट ते बर्डन पइजी वियो, कोई अहिड़ी कानूनी तौर ते कुझु न थियो आहे न। जेकॾहिं कानूनी तौर ते का अपॉइंटमेंट न थी आहे उन खां पोइ ऐं कानूनी तौर ते को ॿिया ख़र्चा न आहिनि वधिया, अञा कुझु माण्हू रिटायर थिया आहिनि न काफ़ी सारा, त उनजी त सेविंग वधे न, त उहा घोटाले जो शिकार छो थी थिए? उहा सदाईं किथे बि को हिनमहिल ताणी के ॻोठाणे इलाइक़े में आरो प्लांट कोन्हे लॻारायो, उते का पुल न आहे लॻाराई, को सोलर न आहे लॻारायो, कागज़नि में ज़रूरु लॻा आहिनि, फिज़िकली असांखे चेयरमैन साहब हली ॾेखारे त हिते हे कमु थियो आहे, ईअं छो नथो थिए? सही ॾिस न, मां तव्हां हाणे सर्वे मां न कई आहे, मां तव्हां सां ग़लति ॻाल्हि कयां। आरो प्लान जी पब्लिक हेल्थ बि लॻाईंदी आहे, ॿिया डिपार्टमेंट बि लॻाईंदा आहिनि, को सिर्फ़ु डिस्ट्रिक्ट काउंसिल न लॻाईंदी आहे, म्यूनसिपालिटी वारा पंहिंजी उन ते म्यूनसिपालिटी ज़रूरु स्टोन लॻल हूंदो न, म्यूनिसिपल कमेटी जो आहे, ज़िले कौंसिल जो आहे। नंढियूं नंढियूं जेके आहिनि त हेल्थ यूनिट खोले अस्पतालूं हूंदियूं आहिनि, उहो डिस्पेंसरी बंदि थी वियूं ज़िले कौंसिल जूं। बंदि ॾिस न, बंदि थी वियूं, अमलो त आहे न, उहो पघार वठे थो। असुल मां तव्हां सां जेकी हिकिड़ी ॻाल्हि कई त इन पंहिंजे फ़र्ज़ जी जेकी उनखे फ़र्ज़ु आहे, जेको बि वेहे थो सीट ते, उन फ़र्ज़ जो जेकॾहिं उनखे अहसासु न आहे, उन खे जेकॾहिं डिलीवर माण्हुनि खे, माण्हू उनखे जॾहिं उनखे हिन सीट ते वेही इज़त ॾिए थो न, सर इहो ज़िलो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन, म्यूनसिपल टाउन जेको बि ॾिए थो, हिन सीट ते वेहे थो, उहो हिन सीट जो जेके असां म्यूनसिपालिटी जेके चऊं त फादर ऑफ सिटी सॾूं था उनखे, अहिड़े नमूने सां उनखे इज़त ॾियूं था, उते ॾियूं था, उनजो बि फ़र्ज़ु आहे न उहो डिलीवर करे माण्हुनि खे, उन डिलीवर करे उन माण्हुनि खे जेको ख़िदमत कंदो उनजी इज़त थींदी, जेको ख़िदमत न कंदो उनजी इज़त न थींदी, चाहे ज़ाहिरी तरह उनखे माण्हू चवे या न चवे। जेकी तव्हां ॻाल्हि कयो था, डिस्ट्रिक्ट काउंसिल जी ॻाल्हि कयो था, बाबा किथे इंस्पिरेशन थो थिए, किथे जेके आहिनि जेके डेंगी जे केतिरा वास थियनि था, पाणी जिते दुॿा बीठा उते उते मच्छर मार दवाऊं उते जो छिड़काव थियणु घुरिजे, माण्हुनि खे सिहत जूं उते जेके यूनिट्स आहिनि उन्हनि में वञी खोलणी करे, उते जेको आहे हफ़्तेवार या महीनेवार हिकिड़ी जेको आहे कैंपिंग शुरू करणु घुरिजे, करणु घुरिजे न, नथो करे वञे ग़लति आहे। म्यूनसिपालिटी जेकॾहिं करे थी, नथी करे, पाणी सफ़ाई, नालियुनि मां गंदे पाणी जो निकाल, नयूं नाली जो सिस्टम, ॿुहारी सफ़ाई उहा नथी करे, वाटर सप्लाई थी नथी करे, उहा ग़लती करे थी। टाउन काम जेके यूसीज़ आहिनि, यूसीज़ में बि जेके ॾिस न, मूंखे हिकिड़ी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, मां उन माण्हू खे चङी तरह सुञाणा, मुंहिंजो नालो हिते न वठंदुसि, ऐं नालो वठंदो त तव्हां मूं ते एतबार न कंदो, इहो ॿुधाए छॾियां, मूंखे ख़बर पई, हे टेवणी जी ॻाल्हि आहे। उहो हिकिड़ो माण्हू उन ते खणी असां ॿिया केतिरा बि इल्ज़ाम, उहो माण्हू हर 5-6 महीननि खां पोइ 40-50 लख रुपयो ख़र्च करे थो पंहिंजे यूनियन काउंसिल ते। जी, इन जे लाइ मां ॿुधो त को पंहिंजो मुजीबुर रहमान चक्राणी साहिबु मतिलबु हिकिड़े माना ॾिस मूंखे ख़बर पई, हाणे जंहिं ॿुधाई उन ग़लति ॿुधाई या कई उन ख़ुदा जी उन उहो करे थो, उहो यार करे सघे थो न, माना दारो मदार नियत ते आहे, कम करण जी नियत आहे त पॉसिबल आहे, बसि फ़र्ज़ु पंहिंजो पूरो करे, असुल शइ आहे पंहिंजो फ़र्ज़ु। माना सिधी सही ॻाल्हि आहे, बदनियती आहे न। तव्हांजे इन प्रोग्राम जे निस्बत सां साईं खे बि चवां थो त साईं ही पंहिंजी जेके मथे जेके मीटिंग्स थियनि थियूं, सिंध गवर्नमेंट जूं थियनि थियूं, उते जेकॾहिं हाणे इन ते प्रेशर हिननि ते बि पए थो त बल्दियाती इदारनि खे फ़ाल कयो वञे, बल्दियाती इदारनि खे ताक़त ॾिनी वञे, क्लियर कट आहे मुंहिंजो। असांजे चेयरमैन यार हे जेको गवर्नर राज जेको जेको प्रोग्राम हो शही जो हुयो न, हे त मुशर्रफ त बाद में उनखे कयो जो, त मां इहो चवां थो त उते ज़ोर विझे इनखे ताक़त कराए। पीपल्स पार्टी जो त कसूर न आहे न, ॾिसो पार्टी फंड बि फ्राहम करे थी, ॾिए थी, सर पार्टी माना पैसो बि ॾिए थी, पर उनजो नतीजा नथा अचनि, ख़र्च नथो थिए, सभु ॾोहारी सभु थिए, कानून खे इम्प्लीमेंट थिए न,
उन खे पैसो ॾिए थी त उन जी निगरानी करे, उन माण्हू खे, उन इलाइक़े खे, उन शहर खे, उन्हनि खे उनजो लाभ मिलणु घुरिजे। असुल शइ त इहा आहे न। जेका बाबा जो कोई हिकु इदारो फ़ाल आहे, हिकिड़ो जेको फ़ाल हुजे उनजो नालो आहे तव्हां वटि त हे इदारो फ़ाल आहे, कमु करे थो? सर ॾिस हाणे इन में RD अमेंडमेंट खां पोइ 18 डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जे अंडर कमु करनि था न। 18 डिपार्टमेंट्स मां कोई हिकिड़े डिपार्टमेंट जो तव्हांखे नज़र अचे थो त फ़ाल आहे, कमु करे थो? हिकु शइ मुंहिंजे ख़्याल में हाणे तब्दीली ईंदी, ख़ासि करे जेको तव्हांजो मीडिया जेको सिस्टम आहे न, जेकर तव्हां हाणे कुझु न कुझु उहो माण्हुनि खे अवेयर थिए थी, अवेयरनेस पैदा थिए थी, हाणे माण्हू ॻाल्हाइणु चाहिनि था, ॻाल्हाईंदा, उनजो सुठो आहे। हाणे हे बि वेठा आहियूं, इहो बि त मीडिया गॾु करे असांखे विहारियो आहे न, हलंदो। असां त जेका बाबा जी पब्लिक खे मयार था ॾियूं त तव्हां पंहिंजे हक़नि जे लाइ सुजाॻ छो न? प्रेशर थींदो, इहो ई त प्रेशर थींदो आहे न, अहिड़े नमूने सां प्रेशर थींदो। हाणे मां हिते वेही करे मां इहा अथॉरिटी त रहिया, मां जॾहिं आला सुभाणे सिंध गवर्नमेंट मुंहिंजे चवण ते सभु अदारा सभिनी खे 33% जेको आहे जेकॾहिं इदारा नाहिनि फ़ाल नथा हलनि त उनजो ज़िमेदार केरु आहे? हर उहो माण्हू ज़िमेदार आहे जेको उनजे मथां जंहिंखे गवर्नमेंट बाख़्तियार करे थी रखे। उहो ई आहे, बिल्कुलु। मां 2 मिंट मां इन ते थोरो जेको आहे मां तव्हांखे गुज़ारिश कयां। तव्हां पाण ॾिसो न, ॻाल्हि आहे त सिर्फ़ु जेको आहे गवर्नमेंट ते त हर को जेको आहे तनक़ीद करे थो। गवर्नमेंट अॼु असांजी आहे, सुभाणे न बि हूंदी, पर मां हिकिड़ी गुज़ारिश कयां तव्हांखे त ॻाल्हि आहे त हाणे असां हज़ारनि जी तादाद में माण्हू खयासीं IGA जे थ्रू, हिकिड़े बि माना इहो जो आमतौर ते इहो चवनि नौकरियुनि ते जेको आहे करप्शन, कंहिं माण्हू हिकिड़े माण्हू बि न चयो, सभु जेको 100% मेरिट ते थिया, सॼा स्कूलनि में जाॾे काॾे फैलिजी आहे। हाणे मूंखे ॿुधायो त असां हुते बायोमेट्रिक बि कयूं था, अंदरि वेठा बि आहिनि, कहिड़ा उस्ताद आहिनि अंदरि वेठा आहिनि, असां उनखे सख़्ती कयूं था, वेहो अंदरि वेठा आहिनि, क्लास नथा वठनि, चवनि था न वठंदासीं, छा कंदासीं। मक़सदु इहो आहे त असांजा जेके माना जेके असांजो पंहिंजा जेके बहितरी अचे थी सही रवैया जेके आहिनि, असांखे बि पंहिंजा दुरुस्त करणा पवंदा। हाणे ख़ासि करे जेको आहे असां ठुल शहर जे अंदरि असांजी इहा अतुल इम्कान कोशिशि आहे त असां शहर खे जेको आहे हिकिड़ो मिसाली शहर बणायूं। ऐं मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॿुधायां। मां 2013 में 25 करोड़ रुपया, उन ज़माने में 25 करोड़ रुपए जो पैकेज वठी आयुमि ठुल शहर जे लाइ। इस्फाल्ट रोड ठारायो, सुबुह जो मां वरी चयो त हाणे वञी करे थोरो विज़िट कयां, माना हिकिड़ी राति जो रोड ठहियो। उते जॾहिं मां रोड ते पहुतुमि, जेको असांजो इहो आहे थाणे वारो रोड आहे, मां उते पहुतुमि रोड ते वञा त पूरे रोड ते राति जो ठहियो कोई 3-4 वॻे, सुबुह जो माना सुको बि न हो, सुबुह जो हिकिड़ो माण्हू पूरे रोड ते गारो ठाहियूं बीठो। त मां जॾहिं उते वियुमि उते त मुंहिंजो PS लथो वञी करे उनखे चयां, बाबा मां वेठो हुउमि गाॾी में, चए हे छा आहे तूं यार, छा थो करे? चए भाउ हे ग़लति कमु करे थो। चए तुंहिंजो छा हाले? बाबा हे रोड ठहियो आहे राति, चए रोड आहे छा? उहो बहदो आहे माॾे बहदो आहे। चए थी हे त ईअं थो चए। मां चयो छा थो चए? चए थो भाउ तुंहिंजो रोड आहे छा? पोइ हाणे मां छा कयां? गार्ड लाहियां, पोइ छा कयां? माण्हू मां हिनखे मां चयो वेह गाॾी मोटाए करे मां हलियो आहियां। ॻाल्हि इहा त तव्हां साईं कंहिं माण्हू सां विड़ी सघंदा आहियो। डॉक्टर साहब ॻाल्हि हे आहे, तव्हां सॼो जेको आहे हिते असांजो जेको आहे न वॾे में वॾो जेको मसइलो आहे, जेको मुसीबत आहे न, ॾिसो न हाणे हिते तव्हां असां हितां चढ़ूं था, तव्हां दुबई विया आहियो, तव्हां हितां चढ़ूं था, दुबई में वञी छो सुधरी वञूं था? हुते हर कानून जी इज़त कयूं था, हर शइ हिते आहे। ॻाल्हि करण जी इहा त ॾिसो हुकुमरान सख़्तु हुजे तॾहिं उहो कमु हलंदो आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ते आहिनि, मां जो कानून जी इम्प्लीमेंट, हाणे हिते ॾिस न, हिते ड्रेनेज सिस्टम पुराणो ख़राबु थी वियो, हाणे नओं सिस्टम ओपन ड्रेन जो ठहे थो, लाभ आहे, हक़ीक़त ई आहे, ईअं न आहे त ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे, पर मुंहिंजे चवण जो मतिलबु हे आहे त हिते उन्हनि शयुनि जी मालिकी केरु कंदो? ॻाल्हि ॿुधायां, मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, असांखे उते कराची में वियूं था TV प्रोग्राम में, हाणे मां ताज़ो हिकिड़े प्रोग्राम में वियुमि, मूंखे चयूं त साईं, मूंखे जेको उहो ॿुधाए पियो, जेको मंज़र पेश करे पियो, त माना ईअं सम्झो त हिते ऑक्सीजन ई कोन्हे, माण्हू ऑक्सीजन खां बग़ैर मरी वेंदा। मां भाउ एंकर पर्सन, मां चयो ॿुधाए त मां बिजली हले थी, मानी खाओ था, गैस हले थी, टैंकर जे थ्रू था अचो था पाणी, बैस वॾो आहे, मां चयो टैंकर छाजे करे टैंकर सिस्टम आहे, उन जे थ्रू मां चयो रोड आहिनि, सभु कुझु हले थो। तव्हां चओ था बिल्कुलु सॼी बींग आहे, कुझु बि कोन्हे, माना जेको तव्हां इहो जेके ॻाल्हि कयो था उन मुताबिक़ त असांखे जीअरो बि न रहणो खपे। मां अहिड़ी ॻाल्हि न आहे,
बाक़ी निज़ाम आहे पर तव्हां ॾिसो न, तव्हां चयो त हिकिड़े रोड ते नए ठहियल ताज़े रोड ते जी हिकिड़ो माण्हू बेक़ाइदगी करे पियो, उन रोड खे तबाह पियो करे, सवेर तव्हां ॾिठो, तव्हां उनजी गाॾी मोटाए हलिया वियो। तव्हां उहो सभिनी जो रोड हो, न तव्हां हिक जो न उन हिक जो हो, सभिनी जी सहूलियत जो रोड हो, हज़ारे माण्हुनि जी सहूलियत जो, लखे माण्हुनि जी सहूलियत जो रोड हो। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी को ग़लति कमु तव्हांजे बंगले जे अॻियां पधर ते थींदो हुजे त तव्हां छा कयो आहे? मां हिकिड़ो मिसाल ॾियां, न सर सही 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 डॉक्टर साहब, मां अॼु सुवाल पुछो थी न, अलाए छा हयाती मरी वञूं या जेको मां ईअं ई कयां जेको हाणे कोई यकीन करे त छॾियो सद भल तव्हांजे घर मुंहिंजी गाॾी में अलाए केतिरा दफ़ा गाॾी मां तोखे गाॾे वारे मुंहिंजी गाॾी खे मां चुल्ह में ड्राइवर लथो, गाॾे वारे साम्हूं आयो, सिविक गाॾी, बम्पर बि ख़तमु, हिकु दरी ख़तमु, ॿी दरी ख़तमु, पोयों बम्पर ख़तमु, सफ़ा गाॾी ख़तमु थी वई। जॾहिं मां लथुमि त ड्राइवर चयो गाॾे वारे खे पकड़ियां, छा कयां? मां चयो गाॾे वारे खे, मां चयो भाउ हे थोरो मिड़ई राम कर, कुझु कंहिं ॿिए खे न हाणे, मां त ग़रीब मां मुंहुं ॾेई वेंदुमि, पर इहो ईअं सफ़ा मां एॾी तेज़ ऐं ईअं अहिड़े नमूने सां गाॾी खे ईअं माने बग़ैर अनगाइडेड हलायो थी हली। ॿियो हुजे त पोइ छा? मां तो हिकिड़ो मिसाल ॾियां, असां त इहो बेटा चवंदा आहियूं हाजी साहिबु, असां त इहो चवंदा आहियूं त मां हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां, उन क़ौम जी क़िस्मत न बदिलंदी आहे जेकी पाण क़ौम पंहिंजी क़िस्मत न बदिलाइणु चाहींदी आहे। त माण्हू जेको आहे, जीअं हाणे तव्हां चओ था, तव्हांजो बि पंहिंजो किरदारु अदा कयो था, माण्हू खे पाण खे मां ग़लति आहियां, मूंखे तव्हां चओ था जाॻायो था, चेयरमैन डिस्ट्रिक्ट काउंसिल ग़लति आहे, जाॻायो था, तव्हांजो जेको म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन खणी सरकी आहे बि, मां तव्हां उनजे ख़िलाफ़ बि तव्हांजे ग़रीब जे ख़िलाफ़ ईअं न आहे तव्हां पर्टिकुलरली ख़ुदा न ख़ास्ता जेको हिकिड़ो सरकी साफ़ ई आहे त पोइ उनखे इहो अख़्तियार थोरो या त सरकी खे जेको वणे उनजे लाइ कुझु न चवी, इहो त जेकी डॉक्टर साहब हिकिड़ी मिसाल ॾियनि जो, मां तव्हांखे मिसाल ॾियां, मां एज ठेकेदार, हिकु त मां नस्ली कबीला जो कायल आहियां, मां पुलिस हेडक्वार्टर जो रोड ते एसीसी ब्लॉक विझायां, पर मां कोशिशि कई त पर रात जे टाइम ट्रैफिक घटि हूंदी मां विझायां, हिकिड़े पासे जंजीर बि हमरा सुबुह जे टाइम साजरे जेके खीर खणी ईंदा आहिनि, इहे जेके इन जे हिसाब झल 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 न बि उन खीर विध न ताज़ो हुते सीसी ब्लॉक थियलु हुजे, उन जो माना उन जी त कमु लथो वियो न स्कूटर सां खई वियो, त मां मुंहिंजो इहो हुजे केरु मज़दूर हुजे, उन जो अॻु वटि वरितो त हमरा किरी पियो, दार किरी पियो खीर हारिजी। ख़बर थी उहो खीर कंहिंजो हुयो? उहो खीर हुयो जज साहिब जो, उहो हमरा वियो जज साहिब ॾे, जज साहिब तो पुलिस वारो मोकिलियो तव्हांजे प्रोग्राम, जज साहिब पुलिस वारो त ठेकेदार खे ॿधी अचो, पुलिस वारो मूंखे सम्झ यार हाणे हे त तूं हाजी साहिबु तुंहिंजो मसइलो थिए, मां चयो बाबा हले जो छा आहे, चएसि खीर जा पैसा भरे ॾे, मां हुनजा खीर जा पैसा भरे ॾिना। माण्हू खे पंहिंजी ज़हनी, मां पंहिंजी ग़लती उते जेकॾहिं उहो पंहिंजी ग़लती तस्लीम कजे न, हे जेको जंजीर ॿधो अथई रोकियो अथई, हिते रोकणु घुरिजे, जेकी डॉक्टर साहिबु हिकिड़ी ॻाल्हि कई त हे शइ हीअं थियणु घुरिजे, गारो न करे बाबा, इहो बि त असां जो तव्हां ॾिठो नाली रोड ते नाला ठहियल आहिनि, उते ढकनि ठाहे लाहे था हलिया वञनि, ऐं मां ॿार किरे थो त वठिबो उन चेयरमैन खे अवेयर न आहियूं। हाणे जेकी साईं ॻाल्हि कयो दुबई में वञी त साईं बती ॿरे, हर कंहिंखे कानून नज़र में अचे थो, कानून ते अमल थिए ऐं थियणु घुरिजे। वॾी महिरबानी हाजी अब्दुल सत्तार फिरोही साहिबु, डॉक्टर सोराब ख़ान सरकी साहिबु, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान जी गुफ़्तगू ॿुधी, उन चयो आहे त जेसि ताणी हर हिकु माण्हू पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु न कंदो तेसीं ताणी बहितरी अचणु मुमकिन कोन्हे। ऐं ॿी ॻाल्हि इहा ई आहे त जेके इदारनि में माण्हू वेठा आहिनि उहे बि पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु कंदे उते ओतिरी इम्प्लॉयमेंट रखनि जेतिरी उन्हनि जी बजट हुजे, या सरकार पारां उते इन क़िस्म जी गुंजाइश ई पैदा न कई वञे जो उते वधीक माण्हू रखी उन बजट ते बर्डन विझनि ऐं उहा पब्लिक जे लाइ बजट जो पैसो न बचे ऐं उते वेठल माण्हू ई मौजूं माणीनि। ऐं अलाह खां दुआ आहे त असांजे ज़िले कौंसल जे चेयरमैन साहिब खे बि अलाह हिदायत ॾींदो त उहे बि पंहिंजे फ़र्ज़ जो ज़िमेदारी महसूसु कंदा। प्रोग्राम वक़्तु 5 पुॼाणे खे पहुचे थो, पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।